अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ककड़ मां ख़बर शेयर कंदा हलूं। ककड़ बाईपास ते जोही जे इलाइक़े छने वेंदे पीटीआई कारकुननि सरदार नसरत खान लगारी, तालके जोही सदर इमदाद खान लगारी, डॉक्टर अली हसन बब्बर, मोर खान बिरोही, लियाकत कमरानी, मंजूर पंवर, नज़ीर बरगड़ी, शेर मोहम्मद बब्बर ऐं ॿियनि अॻूणे वॾे ऐं वफ़ाक़ी वज़ीर लियाकत अली खान जोतई जो शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली जोतई चयो त करप्शन ख़िलाफ़ 14 सालनि खां हिननि ज़ालिमनि सां जंग विड़ी रहियो आहियां। मुंहिंजे ज़रदारी या मुराद शाह सां का ज़ाती दुश्मनी न आहे। मां उन्हनि सां ग़रीब मिसकिन माण्हुनि जे हक़नि जी हासिलात लाइ नज़रियाती जंग विड़ी रहियो आहियां। हिननि ज़ालिमनि इक़्तिदार जी हवस में बेइंतिहा करप्शन कई आहे। ग़रीब मिसकिन माण्हू घर जो गाॾो बि नथो हलाए सघे, ख़ुदकशियुनि करण ते मजबूर ऐं उन्हनि जो जीअं जंजाल बणिजी चुको आहे। जैसी ग़रीब मिसकिननि सिंध वासियुनि खे हक़ न मिलंदा, इन ज़ालिमनि सां जंग जारी रहंदी। इन वधीक चयो त मच वाक़ियो निहायती अफ़सोस, दर्दनाक ऐं वहशाणो अमल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं हुकूमत खे घुर्जे त हिकु हफ़्ते अंदरि मुलवस जवाबदार खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन मौक़े ते पीटीआई अॻवान रईस लाल खान लगारी, मीर ज़ुल्फ़कार लगारी, ख़लील ज़मान बब्बर, कंबर अली कमरानी, मोहम्मद ईसा मंदवानी, मोहम्मद खान बरगड़ी, मीर आबिद हुसैन लगारी ऐं ॿिया कारकुन पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।